DIG लाड़काणो ऐं SSP लाड़काणो के अपील थो करियां, गुज़ारिश थो करियां त नाले ज़ुल्फ़कार कहिड़ी सीहड़ थाणे ते मूं मथां, मुंहिंजे पुट मथां, मुंहिंजे भाउ ऐं भाइटे मथां, हिक घर जे 4 भातियुनि मथां निसूरो नाहक कूड़ो केस दाख़िल करायो आहे। हिन जी धीउ पंहिंजे चाहींदड़ सां घरां निकिरी वई आहे। फरियादी असां खां अॻु केतिरनि ई माण्हुनि खे शक जे बुनियाद ते ॿधाए चुको आहे। फरियादी पारां असां सां फ़ैसिलो करायो वियो। असां फ़ैसिले में बि बेगुनाह साबित थियासीं। उन खां अलावा मुंहिंजी अमड़ फरियादी धुर वटि क़ुरान मजीद खणी वई त फरियादी धुर पारां इहो जवाबु ॾिनो वियो त तव्हांजी बिरादरी जे माण्हुनि असांखे चयो आहे, जंहिंजे करे असां तव्हां ते FIR दाख़िल कराई आहे। फरियादीअ जी धीउ कंहिं बि अगवा नाहे कई। फरियादी मवाली, फराडी, लालची ऐं ॿिए क़िस्म जो माण्हू आहे। हुनजो शरपसंद माण्हुनि ऐं क्रिमिनल ॾोहारी माण्हुनि सां वास्तो आहे। असां बेगुनाह आहियूं। असां कंहिं बि ॾोह में मुलविस न आहियूं। शरीफ़ ऐं पढ़ियल लिखियल घराणे सां असांजो तालुक़ु आहे। ऐं पुरज़ोर अपील थो करियां जनाब IG साहब सिंध, जनाब DIG साहब लाड़काणो ऐं जनाब SSP साहब लाड़काणो के त आला सतही साफ़ शफ़ाफ़ जांच कराई वञे त जीअं असां पंहिंजी मामूल मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं। असां मथां कूड़ी FIR ख़ारिज कई वञे।